المرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد أفلح من تزكى صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जो को मालिक खालिक सना जे लायक जंजो शान बेमिसाल जै शान में को शरीक नहीं उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही मालिक वही खालिक वही माबूद वही मकसूद जै अल्लाह पांजी कुदरत सारी कायनात खे तसराता अशम अल्लाह ताईं कुन जमसिया पैदा फरमायो या मालिक शान जो को शान में बेमिसाल हिंदुओं जी हालात का हर मोमिन बखूबी वाक़िफ़ अज वो दौर ॾिसी रहा हो बुधी रहा हो तो हर गुनाह इंतहा एड़े वक्त में नफ्स जी ख्वाहिश बुरे इरादे का पंजन छड़ाए अल्लाह के याद कंदे कंदे सलातो सलाम पढ़ंदे सारन ते पैदल एक एड़े मैदान में बैठा हो शरीक थिया हो जो मैदान ईमानी नूरानी रूहानी कुरान जे अल्लाह पांजे कदम सां असा के घुरायो असा जी अल्लाह में वडी उम्मीद असा जो मालिक असा के महरूम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ ए बाना गुनाहगार जिंदगी गुनाह में गर्क कई मुझी रहमत का नाम मिलत मुझो न को भाई वारा न को मशीरा इन अल्लाह बेशक अल्लाह बख्शींदो सब अजी खुदा जे कर्म जो वक्त बख्शिश जो वक्त असा जा गुनाह माफ थी रहा तवा जो नालो दफ्तर में हक जो लिखी दुआ करो ये निस्बत का तवसल अल्लाह जे हबीब सां आहे ता आखिरी दम ताईं कायम रहे सभी जो आमीन। तकलीफ जी हालत न काबिल सफर न काबिल तकलीफ बस अवां जी मोहब्बत ॾिसी बालफाज अवां जे आलो हक जा पेश कयां थो इन आज़ो जे फर्जंद अल्लामा मौलाना नसरुल्लाह तमाम सोनो निस्बत वारो बयान फरमायो एक निचूर हो यो जेके मिलियो दुनिया में आबाद कब्र में आबाद हशर में आबाद बेशुमार जंजो को शुमार आहे मोकिलींदे उम्र गुज़री वही एक पासो भी पूरो न करे इन्हीं
तो ही दरूद पाक जेको अल्लाह पाक हुक्म को ईमान वारन खे जंहिंमें अल्लाह भी शरीक आहे तमाम फरिश्ता साज़ गानन कोशिश कई आहे त आसमान के ॾिसूं काथे इब्तिदाए काथे इंतहा जहाज बजाए थकजी पिया पर कहीं पतो न लॻो इब्तिदा काथे आहे इंतहा काथे आहे पाण सरकार फरमान था त मेराज जी रात एतिरा त मां फरिश्ता ॾिठा जो हर आसमान ते कतार में कतार चैन आंगुरनि जी विथी ने जो फरिश्तो न एरा सत आसमान कुर्सी ये कुर्सी न मान मान मर्तबे इज्जत अजमत वाले तस्लिया जंहिंजो को मिसाल आहे चवण में कुर्सी चइबी आहे ईअं न सम्झो या कुर्सी अल्लाह पैदा के पंहिंजे वेहण लाइ खुदा वेहण खां पाक हू बेमिसाल बेमिसाल बल हो कुरान मजीदन फी लोह ये कलाम अल्लाह जेको मौजूद आहे क़यामत ताईं मौजूद रहंदो सरकार जो मौजू इन्हीं के मालिक साईं लो मुफ्त खां लाहे आसमान ते उतां पोइ आस्ते आस्ते छिटन के जरिए रुकुन के जरिए आतुन के जरिए नाज़िल थींदो वियो उहा शइ न आहे जंहिंमें बयान न हर शइ जो बयान नज़लना अलैकल किताब याद नज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन ये किताब जेको तुंहिंजे मथां नाज़िल थियोसि हर शइ जो बयान हर शइ खुदा ॾसे थो ॿुधाए थो हक़ीक़त में इहा ख़बर उन्हीअ खे आहे जंहिंजे मथां क़ुर नाज़िल थियो ॿियो उन्हीअ खे आहे जंहिं नाज़िल फरमायो त इहे अल्लाह जा फ़रिश्ता बि दरुद में शरीक आहिनि खालिक मालिक उहो बि दरुद में शरीक आहे अॻिते हली ख़ुदा फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा ए ईमान वारो जीअं मां अल्लाह मुंहिंजा मलाइक मोकिलियो था दरूद तारे मोहम्मद ते अहां भी सिक सां मोहब्बत सां मुंहिंजे नबी ते दरूद मोकिलियो सलाम अॼु हिन दौर में बाद बंदन जो इनकार आहे सलाम हाज़िर जे लाइ नबी गाइब हे भी फैसलो कुरान करे छॾे आलमुल गैब लिख लो आलमुल गैब फला युज़र अला गैबी अहदा मां ही आलिम गैब इल्म गैब इल्म अल्लाह के कहीं हिक जे मथां नथो ज़ाहिर मगर इल्ला मन इर्तदा मिर रसूल जे रसूल को राज़ी रहा उन्हीं के इल्म गैब जो अता फरमाया हाने अहां जी छा मर्ज़ी आहे छा ख्याल आहे असां जे नबी प्यारे मोहम्मद मुस्तफा खां खुदा राज़ी आहे नाराज़ ये न चंगी तरह तो खड़ो राज़ी या नाराज़ राज़ी राज़ी ये राज़ी या इल्म गैब जो आहे कुरान फैसलो कयो जंहिं पैगंबर खां मां राज़ी रहा तो उन्हीं के इल्म गैब जो अता कया गैब जी माना बुझा रहे तो साईं बकतल मुकर्रम में मदीने जो खबरां ॿुधाए तो रहे तो मदीने में मक्के जो खबरां ॿुधाए तो रहे तो मदीने में शाम जो खबरां ॿुधाए तो अल्लाह पाक हर शइ पंहिंजी अता सां सरकार जे करीब ये का महफल सरकार जे अखर खां परे आहे
हर नबी खुदा जो गवाह, हर नबी रम जो बशीरा, हर नबी अज़ाब जो नज़ीरा। इन्होंने पैगंबर जी गवाही बुधल हुई, मुझे साईं जी गवाही ऐनी गवाही, ऐनी गवाही। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो दीदार जो रब अरनी वंजुर इलैक। खुदा फरमाए मूसा तू दीदार न कर सके, जबल ने निहार मुझे नूर जी तजल्ली जबल ते पहुंचे थी। जबल करार में आयो तो तरानी वो मुखे दिसी सकंदे दीदार करे। मूसा अलैहिस्सलाम जबल में हो खुदा जी हिकराई वादान जो नूर जी चमक पाती। जबल टुकड़ा जबल टुकड़ा छो। मूसा अलैहिस्सलाम खर मूसा साइका बेहोश होश आयो अर्ज़ मुझा मौला दीदार करा। हिते मूसा अलैहिस्सलाम जो अर्ज़ त तू दीदार करा। हुते खालिक जी पंहिंजी घुर्जा मुझा महबूब दोष जे मथां अचे बी त मां तोखे पंहिंजो दीदार करा। फरमाए थो तो कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे दूर और है, अर्शे मौला। अंबिया अलैहिस्सलाम जी गवाही बुधल वही आयो, समझायो बुझाए खबरां दसियो। मगर सरकार जी गवाही आईनी गवाही का बाद भी गवाही जी जरूरत न है। हजार भेरा को दावा नबूवत जी करे पान के चिमकाए कुछ भी न है और कूड़ो कूड़े जो पुट आए। नबी जी गवाही का मतलब भी गवाही आए, वो बुधल गवाही ये ठल गवाही अखन सा गवाही या गवाही अल्लाह पाक नबी के नसीब कई दीदार अखन सा नबी पाक अल्लाह जो कयो सुभान अल्लाह। सिदर ज़मीनता ते पतो, लोहो कलम ते पतो, कुर्सी ते पतो, ता जो अर्श मौला ते जिते सा पहुंचे दीदार पहुंचे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बस आया जो है दुआ कद अफ़लह मन तज़क्का। बेशक तहकीक ओ कामयाब हो ओ मुराद के पातो जेको पाक थियो, ओ मुराद के पातो जेको कद अफ़लह मन तज़क्का ओ नाजी ओ छुटकारे वारो जेको पाक छो। पाकाई टिन किस्मनि जी आहे, हिक पाकाई वहबी, बी पाकाई कसबी, टी पाकाई अताई। वहबी पाकाई जमंदे जाम हिन उम्मत में केतिरनि जमन सां ॻाल्हायो किताब मौजूद है। ईसा अलैहिस्सलाम जो किस्सो जो कुरान में मौजूद आहे जमन सां ॻाल्हायो या पाकाई वहबी आहे। जॾहिं बीबी मरियम खे हमल थियो पाण ख्याल के मां त शादीशुदा न आहियां, ही हमल थियो बच्चो ॼणींदसि पंहिंजी क़ौम खे छा मुंहुं ॾेखारे। वॾी शर्म जी ॻाल्हि आहे, परेशान थोड़े वक्त विलादत जो आयो पान शहर का बाहर निकली गया। वड्डो वणो मुंहिंजी उमिरि ते 25 साल ई 26 उहा दीदार मां वणण जो कयो। बैतुल मुक़द्दस मां महीनो रहियुमि, बगदाद में महीनो रहियुमि। हा उन्हीं वण हेठां वेठी बच्चो जायो फर्ज़न और असां लाते को कतरो पानी जो बच्चे जी जान ते कुदरती रूह फूकियो।
मजबूर कौमट आई तेरे कौमट आई अचे इशारा जा मानू और तू मत बिला को काड़ो करे को काड़ो मलामत करे अमा परेशान हैरान हुक्म थो अशार ते ले बीबी तू न गाला पुट ले इशारो कर यो तुंजी ऐ पांजी पाकाई बयान कर अम्मा साईं अंगुली पाक के डिगो करे पुट रे इरादो रखी फरमाती बच्चा जवाब दे पांजी पाकाई जो मांजी पाकाई जो वो मासूम बचरो एक घंटे जो जाओ गालाए काल अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया ए मुझी कौम मां अल्लाह जो बंदो अब्दुल्लाह मां अल्लाह जो बंदो मत मुखे अल्लाह करे समझो जब मैं समा करायो मां अल्लाह जो बंदो आतानी अल किताब अल्लाह पाक मुखे इंजील किताब अता कयो वजअलनी नबिया रब करीम सिरत नबूवत बस ये लफ्ज गालाए तांजो तेरे वही जो नज़ूल इंजील जो किताब उन्हीं मां आस्ते आस्ते आए तू नाज़िल थी रहियो इन्हीं वक्त में ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी सारी कौम खे गॾु करे हिक जा वो किस्सो मालिक साईं कुरान में फरमायो आहे त पोइ नस्ल में इहा ख़बर हुजे त मुंहिंजे प्यारे नबी जो शान अवल सोचो प्राणा आराम सोच कच्चू हर आंच हस्ती बाज केड़ी बसिया अचल तुंहिंजो कम सब गुनाह अकीदा का सवाल एतकाद के दिस एतकाद में कमियां एतकाद में खोटिया एतकाद में लिचकाद को अमल कबूल न है जे अकीदो सही आ दावा जो दलील सच्चो आ तू भी सच्चो तुझी दवा में सच्ची दलील इहो करम जे कदे अल्लाह ताला फरमायो आयो सुन्नत जमात हाने कौम के फरमायो इशारों के इन्हीं अब्दुल्लाह अल्लाह जो बंदो अल्लाह पाक किताब मुझे मता नाज़िल कयो नबूवत जो ताज रखो वजअलनी नबिया अगते हरी फरमाए दरूद एक बार तो पढ़ना सब न मरियम जने ईसा फर्जंद मरियम जे अबो हुजे नालो पी जो हुजे बिना पी जे मालिक पंहिंजी कुदरत सां ईसा खे ये अल्लाह जी कुदरत तो सच्ची आ नबी भी सच्चो नबी जी अम्मा भी सच्ची या बनी इस्राईल ए बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ लिमा बैन यदैया मिन तौरात ही मखा अवल जेको किताब तो नाज़िल थियो सचो कंदो अनेक कमान था व मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मो अहमद वहां के बिशारत वहां के मुबारक वहां के खुशखबरिया माखा बाद एक पैगंबर इंदो जज ना
हर नबी आदम ता ईसा अलैहि सलाम ते जिए दुनिया में आया त पंज उम्मत के मुस्तफा जा आमदी खुशखबरी दुआ घुरो असां जी निस्बत सरकार सां कायम आमीन कायम रहे ये निस्बत अड़े वक्त में तो मामूली ना है तो खुशकिस्मत कदम कदम क़यामत में एडो रंग लाईंदा जो अज ठहरान सुभान अल्लाह पाण फरमाया कुंत नबिया अना दुनिया में काश है नहीं को अल्लाह मौजूद हो वो अवल बिया आखिर बिया दाइम बिया कायम बिया हिते बिया हुते बिया कब्र में क़यामत में हशर में सुभान अल्लाह ये असांजो मालिक असांजे मालिक में उम्मीद असांखे क़यामत जे ॾियारे मुंहिंजो दिलबर परे ला तकल्लुफ वमुबश्शिरन बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद अमा के बिशारत यानी हुजूर अलैहिस्सलाम जी अहमद जी पंहिंजी कौम खे खुशखबरी ॾे थो जीअं असां 12 तारीख़ रबीउल जी या अॻे रबीउल जे महीने में या खुशी मल्हाईंदा हो मीलाद कंदा हो त अहिड़ी तरह पैगंबरनि बि या खुशी मल्हाई या खुशी नबियुनि जी सुन्नत जेका सुन्नीअ खे जेकॾहिं तुंहिंजे दिल में को ख़तरो आहे त पुछी सघ फ़क़ीर त क़ुरान मां साबित करे ॾेखारींदो इहा खुशी दुआ घुरो ईंदड़ दिन में ते इन खुशीअ जो बयान दोस्तो शुक्र कयो यो दिलबर असांखे मिलियो हर नबी पंहिंजे लाइ रोईंदो ऐं मुंहिंजो नबी अल्लाहुम्मा उम्मती अल्लाह जी ज़ात पाक बेखबर ना है बाखबर कुछ जाने पियो हिन लाइ नबी रोए थो तंहिंजे बावजूद भी अल्लाह पाक जिब्रील खे मोकिलियो त मुंहिंजे नबीअ खां पुछ छो थो रोए वही खिदमत में आयो अर्ज़ तो करे खाई फरमान था उम्मत जो दुख उम्मत जो दर्द यकदम आयत ने वला सौफ युतीका रब्बुक फतरदा करीब रब तुंहिंजो ईंदो तो केतिरो तो राज़ी इन्ही आयत जे ऐलान खां बाद में सरकार उठी बीठा आहिनि पाण कसम खणी फरमाइनि था जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में रहिजी वियो हमारा मुबारक तो कहिड़ो दिलबर असांखे मिलियो आहे क़यामत में इंशाअल्लाह ताला मुंहिंजे सरकार जा आशिक़ पीढ़ीअ खां वो कांजे कढ हूंदो मुस्तफा जा आशिक़ मदीने जे मोल जे तकरीब जाला था तो अलैहिस्सलाम त हीअ खुशी अञा आदम अलैहिस्सलाम मिट्टी ऐं पाणी में बोतो न ॻोठियो कुंत नबिया आदम बैन तीन वल माए अञा आदम मिट्टी पाणी में वो बोतो न ठहियो आहे मुंहिंजे नबो जो ॾोको अवल बि नबी आहे आखिर में नबी आहे अज भी नबी है क़यामत नबी है ला नबी बारी मोहम्मद खां बाद तो नबी नहीं दो जेको दावा कंदो वो कूड़ो कज़्ज़ाब अल्लाह पाक हर मामले जो अक़ीदो सालिम रखे सही रखे असां नबी खां बाद नबी जो हथ खड़ी जो नहीं आएगा बस दुआ करो अल्लाह पाक मुस्तफा जी शरीयत ते हलाए सुन्नत ते हलाए फरमान ते हलाए वो फरमान आशिक़ के पतो घर कुर्बान माल कुर्बान क्यों दुनिया दर्द कुर्बान क्यों सुभान अल्लाह मोहब्बत वडी शय मोहब्बत ना चीज के चीज करे थी अज भी ता चीज बन जाओ
अज इन शान जी खबर अल्लाह कया ए पंहिंजे इरादे सां तुंहिंजे दिल में ख़्याल विझी ये महफ़िल तोखे नसीब कया तोखे लख लख मुबारक होन अल्लाह पाक तुंहिंजो अजर क़बूल करे तुंहिंजी हाज़िरी क़बूल करे क़यामत जे यारे असां तव्हांखे पंहिंजे दिल में खां परे न करे असांजो हथ हुजे सरकार जी रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत अस्समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी तुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम या क़ादिल हाजात या क़ादिल हाजात या मुफ़त्तिल अबवाब व या मुसब्बिबल असबाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व अहल बैतिही सहाबिही अजमईन या दोस्तों या मुलाक़ात किया मूंखे तकलीफ़ था सुनो तो मां जाते वञी